नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त हुनखे ताजिर बिरादरी जे ॾुखाइनि जो मुकमल ॼाण आहे। कोरोना वायरस खे ख़त्म करण ऐं मैशियत जो फीथो जारी रखण में तवाज़ क़ाइम रखियो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि कोरोना वबा जी सूरत हाल ते इजलास थियो, जंहिंमें मुल्की सूरत हाल ते हिनखे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई है। चेयरमैन NDMA जो ब्रीफिंग ॾींदे चवणु हो त 8000 खां वधीक टेस्ट रोज़ाने जी बुनियाद ते कया पिया वञनि। हिन महीने जे आख़िर में 20000 टेस्ट रोज़ाने जी बुनियाद ते करण जो हदफ़ हासिल कयो वेंदो। हिन ॿुधायो त 3 कैंप में 408 अस्पतालनि खे कोरोना वायरस जे मुतालिक़ सामान मोकिलियो वियो। चौथे कैंप में हिन सामान खे ॿीणो कयो वेंदो। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु हो त कोरोना वायरस सभ खां मुतासिर हिकमत अमली समाजी फ़ासिले खे यकीनी बणाइनि। समाजी फ़ासिलनि जी अहमियत जे बारे में अवाम खे वधि खां वधि आगाही फ़राहम कई वञे। आज़ाद मुल्कनि में ताक़त जी इस्तेमाल बदिरां अवाम खे तरगीब ॾेई तावन खे यकीन बणायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।